नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला अब्दो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मुंहिंजा फ़ौज सां मिसाली लाॻापा आहिनि। आर्मी चीफ जनरल जावेद बाजवा जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद जो नाहे सोचियो। नवंबर महीनो अञा परे आहे। असांजी हुकूमत लाइ ईंदड़ 3 महीना इंतिहाई अहम आहिनि। महांगाई खे कंट्रोल करणो पवंदो। निजी टीवी खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म इमरान खान चयो त करप्शन सटियल पार्टियुनि खां ख़ौफ़ नाहे। अपोज़िशन भले मुंहिंजे ख़िलाफ़ बेमादी वारी रिथ आंदी वञे, असांजी नाकामीअ जो कारण एहतिसाब वारे निज़ाम में नाकामी आहे। मुस्लिम लीग नून स्क्रूटनी कमेटी जी रिपोर्ट खां पोइ वज़ीर आज़म इमरान खान खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। मरियम नवाज़ सिवाइ त कूड़ ॻाल्हाइण ऐं फंडिंग लिकाइण ते वज़ीर आज़म ऐं संदसि पार्टीअ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जिन अकाउंट्स में पैसो आयो उन्हनि बाबति बि जांच थियणु घुरिजे। इहा बि जांच कई वञे त केतिरो पैसो कहिड़ी कंपनी मां आयो ऐं किथे ख़र्च थियो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम नवाज़ चयो त इलेक्शन कमीशन जी स्क्रूटनी रिपोर्ट इमरान खान तां ईमानदारीअ जो नक़ाब लाहे छॾियो। स्टेट बैंक जी रिपोर्ट मूजिबि PTI जा 26 अकाउंट्स हुआ, जिन मां 18 फाल हुआ। रुगो 4 अकाउंट्स ज़ाहिर कया विया। इमरान खान चोरी नाहे कई त झड़तीअ खां डिॼी छो रहियो आहे। सिंध में मकानी निज़ाम में टैक्स ओगाड़ी समेत ॿिया अख़्तियार मकानी इदारनि खे ॾिना आहिनि। रुगो मेयर्स न पर लोकल काउंसलर्स खे बि बाख्तियार बणायो वियो आहे। मकानी निज़ाम बुनियादी हूंदो आहे, पर पंजाब में मकानी नुमाइंदनि खे ऑर्डिनेंस वसीले हलाए पियो वञे। जीअं मुराद अली शाह निज़ाम ॾिनो, अहिड़ो पंजाब में बि हुअणु घुरिजे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो हाणे पाकिस्तान जो अवाम हुकूमत खे बर्दाश्त नथो करे सघे। मौजूदा हुक्मरान अझो ऐं रोज़गार ॾियण बदिरां अवाम खां वेतर फुरे रहिया आहिनि। सिंध में नओं मकानी निज़ाम लागू थी वियो। नोटिफिकेशन जारी। सिंध असेंबली लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 मंज़ूर करे वरितो। अपोज़िशन जमायतूं नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ सरापा एहतजाज। वज़ीर आज़म इमरान खान नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल खे स्टैंडिंग कमेटीअ जे कंहिं बि इजलास में वञण खां रोके वरितो। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन राणा तनवीर हुसैन जी सदारत हेठि PAC के इन कैमरा इजलास में नेब चेयरमैन जो ख़त पेश। पीपल्स पार्टी मेंबर एहतजाज तौर इजलास में उथी हलिया विया। This headline news